स्टे ऑर्डर जे करे एक्साइज खाते में भर्तियों नाहियूं करे सकिया। नौजवान IBA टेस्ट पास करे छडियो है। स्टे सबब अमल रुकियल है। सिंध जे सीनियर वजीर शहजील इनाम मेमण जा सिंध असेंबली में सवालन जा जवाब। शहजील मेमण चयो है त एक्साइज खाते में स्टाफ जी खोट है। भर्तिन लाए इश्तिहार दई छडियो है। हू टैक्स ओगाड़ी में सहूलत फराम करण जी कोशिश करे रहा आहिन। नाणू खातो मुख्तलिफ खातन के टैक्स ओगाड़ी जा हदफ दींदो है। संदन कोशिश हूंदी त वध खां वध ओगाड़ी थिए। जड॒ बि नई गाड़ी जी रजिस्ट्रेशन थींदी आहे उन जा पैसा ईंदा आहिनि। मोटर व्हीकल टैक्स सभिनी खे ॾियणो पवंदो आहे। अवाम जो फर्ज़ आहे त टैक्स वक़्त ते अदा कनि। ऐवान में सदर आसिफ अली ज़रदारीअ जी वॾी ॼमार लाइ दुआ घुरी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो नॉर्वेजन हम मनसब सां टेलीफोनिक राब्तो फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण वारे फ़ैसिले जी आजिया। ॿिन्ही अॻवाननि वापार, सीड़पकारी, तालीम ऐं तवानाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में ॿितरफ़नि लाॻापनि खे सखारो बणाइण जो अज़म वरजायो। राब्ते में रहण ऐं जल्दी मुलाक़ात करण ते बि इत्तिफ़ाक़। मीरपुर माथेरे जे शहीद सहाफ़ी नसरुल्ला गडाणी जो क़त्ल केस दाख़िल न थियो। नई कातिल गिरफ़्तार थिया। बेबाक सहाफ़ीअ जे नाहक क़त्ल ख़िलाफ़ सिंध वासी सरापा एहतिजाज। मीरपुर माथिलो कंबर काज़ी अहमद रांधण उमरकोट कोठड़ीअ में एहतिजाजी मुज़ाहिरा। भान सईदाबाद मिठी भिरिया रोड ऐं ॿियनि शहरनि में साफ़िन सियासी समाजी अॻवाननि रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहिरा कया। एहतिजाज कंदड़नि अॻवाननि जो चवणु हो त सहाफ़ी नसरुल्ला जी माउ जी फरियाद ते केस दाख़िल करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। कराची बार एसोसिएशन बि सहाफ़ी नसरुल्ला गडानी जे क़त्ल जी जांच लाइ जुडिशल कमीशन चूंडण जो मुतालबो करे छडि॒यो। शहीद नसरुल्ला गडानी ग़रीब ऐं बेपोश माण्हुनि जो आवाज़ हो। खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार कयो वञे। कराची बार एसोसिएशन जो मुतालबो। हरिपुर भरसा गर्ल्स स्कूल में बाहि लगण सबब फाथल शागिर्दियाणनि खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढियो वियो। गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल सिरीकोट खे बिजली जे शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी। स्कूली इमारत अंदर सवें शागिर्दियाणियूं फासी पयूं। रेस्क्यू अमले कार्रवाई कंदे शागिर्दियाणनि खे हिफ़ाज़त सां कढी घरनि ॾांहुं मारे छडि॒यो। बाहि लगण सबब स्कूल जी इमारत तबाह थी वई। सिंध हाई कोर्ट पारां गुम थियल शेरनि जे घरबातनि खे हिकदम मुआवज़ो ॾियण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में 10 सालनि खां लापता शेरनि समेत ॿियनि गुम थियल शेरनि जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी। FIA खे न्यू कराची मां गुम थियल शेरी जुनेद अहमद जी ट्रेवल हिस्ट्री हासिल करण जी हिदायत। शेरनि जी बाज़ियाबीअ लाइ JITs ऐं सूबाई टास्क फोर्स जा इजलास सॾाया विया। अदालत जो हुकुम। कराची में सख्त गर्मी जी लहर 3 ॾींहं जारी रहंदी। मौसमियात खाते कराची हीट वेव जो अलर्ट जारी करे छडि॒यो। मौसमियात खाते जो चवणु आहे त सख्त गर्मी जी लहर 29 मई खां 31 मई ताईं रही सघे थी। सामूंडी हवाऊं घणे वक़्त ताईं गैर फ़ाल रही सघनि थियूं। गर्मी पद वध खां वधि 40 खां 42 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थी सघे थो।
कश्मोर वेझो रोड हादसे में 2 ॼणा फोत, औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। मलिक लाड़े वटि कार ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे में नवाज़ अली मलिक ऐं शेर मोहम्मद मलिक फोत थी विया। माई फरीदा गोलो समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे बाद फोतुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। चोहर जमाली में नौजवान फाहो खाई आपघात करे छॾियो। प्राइमरी स्कूल भरिसां रहंदड़ गुलाम मुस्तफ़ा चावड़ो जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फरीदाबाद वेझो नौजवान घरू अणबड़त तां ख़ुदकुशी करे छॾी। ॻोठ खौड़ा विलेज में अब्दुल वाहिद पाही ज़हरीली दवा खाई छॾी। खेसि घंटीअ जोगी हालत में मेहर ॾींहुं वियो जिते हू फोत थी वियो। खानपुर महर वेझो बाहि लॻण सबबि घर अलाह ताला समेत सड़ी रख। ॻोठ ग़रीबो मलिक में पोरियत अकबर ऐं जमाल जे घरनि खे बाहि लॻी वई। घरनि में पयल समूरो सामान सड़ी वियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ज़ाब्तो आणे ॿियनि घरनि खे सड़ण खां बचाए वरितो। बख्शापुर वेझो बिजलीअ जे तारुनि मां बाहि लॻण करे अलाह ताला समेत सड़ी ख़ाक। ॻोठ पेरोज़ गोलाटो में पोरियत बाबू गोलाटो जे घर खे बाहि लॻी वई। मुतासिर ख़ानदाननि पारां सरहदीअ वारनि खे सहायता जी अपील। खानपुर वेझो अगवा थियल 2 ॼणनि जे बाज़ियाबीअ लाइ इंडस हाईवे ते धरणो। रोड ब्लॉक रुस्तम थाणे जे हद ॻोठ ॻाढ़ू मक़ाम ॿाहिरां मच्छीअ जे फार्म तां अगवा थियल चौकीदार मोहम्मद साले पहोड़ ऐं अब्दुल हमीद पहोड़ बाज़ियाब न थिया। मुगविन जे वारसनि ऐं पहोड़ बिरादरी जे माण्हुनि फैज़ू स्टाफ इंडस हाईवे ते एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। ट्रैफिक मुअतल ऐं गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। एहतजाज कंदड़नि पारां मुगविन खे बिना देर बाज़ियाब कराइण जो मुतालबो।